बेहक अली बेहक ज़हरा बेहक हुसैन बादशाह अलैहिस्सलाम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात बाबा से बुलंद करो। मजमू काफिया सलवात जो आवाज घटा सलवात बाबा से बुलंद करो। कोशिश क्यों मत डाटिया पढ़ंदा तो जो सलवात सभी पढ़ो सलवात। पांजे पांजे दुआन जे ला बानियान जे दुआन जे कबूलियत ला भी के सलवात बाबा से बुलंद पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सलवात पढ़ो। सय्यदना व नबियना व तबीबे कुलूबना मौलाना अबिल कासिम मोहम्मद। दुआ दो ज्ञान जिक्र दे सदके जेतरा मोमिन बीमार इन मौला शिफाए कामला अता फरमाए। जेतरा मोमिन बे औलाद इन मौला झोली आबाद फरमाए। जेतरा मोमिन हज ऐं ज़वारी जी तमन्ना रखंदा मौला हज ऐं ज़वारी नसीब फरमाए। बानियान जो आए तमाम लंगर न्याज मौला कबूल फरमाए। मजलिस जे मरहूम बानी किबला सैयद हमजा अली शाह साहब और पप्पू शाह साईं जी मौला दर्जात बुलंद फरमाए। मौलान जे बच्चन जो आए तमाम कबूल फरमाए। इमाम हुसैन तांजो हाजतू कबूल फरमाए। मौला तांजा कदम कदम ते गुनाह माफ फरमाए। तबीयत आए तो मैं नौकरी शुरू किया मौला जी। एक सलवात गजी पढ़ो बाबा से बुलंद पढ़ो। नारे तकबीर। अल्लाह जनारे आवाज बुलंद आवाज। नारे तकबीर। नारे रिसालत। मेरी करे नारे रिसालत। नारे हैदरी। खत्म कुरान जो सवाब नारे हैदरी। वाजिब समझ दे सलवात इमाम ज़माना जे ज़हूर वास्ते पढ़ो बाबा से बुलंद। मुगफ़्फ़िर में मुझे काबिल इज्जत बिला गुलाम हैदर हैदरी साहब बाद में भी मोतबर शख्सियत जो फर्जंद अर्जमंद किबला हसन मुश्तबा साहब जो तारुफ जे मोहताज कोने तरतीब वार भी अभी मद्दा इंदा विंदा लूटे इंदा विंदा ये तबीयत घबराल ना है तो मैं गदागरी शुरू किया मौला जी। अकल होवे शऊर होवे। अकल होवे शऊर होवे न बंदा सैदा तो दूर होवे। अकल होवे शऊर होवे न बंदा सैदा तो दूर होवे। अली दे मनण दी हिक्का शर्त काफी है जो प्यो दा पता जरूर होवे। मिली करे नारे हैदरी। थोड़ो माइक की आवाज खोलियो मेहरबानी कर। मोहब्बतां दे अनोखे निसाब अली देंदा है। मोहब्बतां दे अनोखे निसाब अली देंदा है। मैं कूता हर शय जनाब अली देंदा है। खुदा ते अली दा घर जो हिके मैं सद खुदा को मरे ना जवाब अली देंदा है। मिली करे नारे हैदरी। या अली मुश्किल कुशा अली।
इमाम से नवाज के एक सलावत वाजिब समझी बाबा से बुलंद पढ़ो इमाम ज़माना दे ज़हूर वास्ते। एक गाल सी गए राज विच है एक रुपए भी पड़ी बनी। एक गाल सी गए राज विच है लुत्फ कितना नमाज विच है। हुसैन सर रख के चाया कोई नहीं हुसैन अज भी नमाज विच है। एक सलावत पढ़ो बाबा से बुलंद पढ़ो। चिट्टो ॾींहुं जो भेण भाउ ते लुट पइजी वई। इएं के नबी जा पुट न रुलिया जे अली जो शरीफ धीअरूं रुलियूं। अल्लाह रोवन कबूल करे है कई तई त बतूल जो धीअरूं राज़ी थींदे। ता मजलिस में पाण न ईंदा हो बतूल हिक ॾींहुं मोमिन जे दरवाज़े ते ईंदी आहे दावत ॾेई चवंदी आहे मोमिन सुभाणे मुंहिंजे पुट हुसैन जे मौत जो थधो विछायो वेंदो। मां बतूल तोखे घर दावत ॾियण आई आहियां मुंहिंजे हुसैन खे सुभाणे रोवण अचिजां। बबरलो दुओ 18 मुहर्रम पुराणी क़दीमी मजलिस आहे जंहिंजो कजो थींदो आहे न असां ओॾे परचण वेंदा आहियूं। बतूल एॾी ग़रीब आहे जॾहिं को मुहर्रम जो चंड चढ़ियो आहे न हिकु इमाम बारगाह में बतूल पाण हली ईंदी आहे चवंदी आहे मां ज़हरा पुरसो वठण आहे। 28 रजब जॾहिं मुंहिंजा मौला हुसैन मदीने पे छॾे मुंहिंजा मौला 40 घरनि जी चाबियूं खणी उते आयो जिते बीमार थी मिटी ते रोए पई। रोईंदे एतिरो जेतिरो बतूल जे धीउ खे मंज़ूर हूंदो। रोवण जबर सख़्ती सां न ईंदो आहे रोवण तॾहिं ईंदो आहे जॾहिं मोमिन जी दिलि रोईंदी आहे। इमाम हुसैन फरमाए थो मुंहिंजूं 2 मज़ारूं आहिनि हिकु करबला ॿियो मोमिन जी दिलि। सोहरा जी बाबे जो सलाम बाबा मुंहिंजा बि लख सलाम। सोहरा हे छा खई वेठी आहे बाबा खाली घरनि जूं चाबियूं फरमाइनि त हिकु चाबी बाबे जी बि वठंदी बबर ले दोए वारो हुसैन हाथ वधायो सोगरा हाथ वधायो बाबा काठन चाबियूं सोगरा चाबियूं नजर न छुआ अचनी रोई चई बाबा तां त चाबियूं ता चओ मूंखे त नाने जो रोज़ो बि नजर न थो। मरहबा 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 अज दिल बन जो या त बट जुमला हुसैन जे उन धी जा पड़ा जेके विछोड़े जी मलका चो फिराक जी मलका हुसैन जी 7 सालन जी धी बाबा काठन चाबियूं सोहरा चाबियूं नजर न छुआ अचनी बाबा तां त चाबियूं ता चओ न मूंखे त नाने जो रोज़ो भी नजर न थो अचे। सोहरा यकदम एडी बीनाई बाबा ता कुरान जी तिलावत कंदा हो न हा उनमें सूरह यूसुफ जो जिक्र कंदा हो जंहिंजो तर्जुमो कंदा हो हिकु नबी हो जंहिंजो नालो याकूब हो उनजो हिकु पुट हो जंहिंजो नालो यूसुफ हो जेको बाबे खां जुदा थी वियो। यूसुफ जे जुदाईअ में याकूब जी अखियुनि जी दीद ख़त्म थी वई। बाबा हुनजो हिकु यूसुफ हो मुंहिंजा त कुल यूसुफ जा सरदार बाबा मुझे गाजी भी यूसुफ जो सरदार मुझे अकबर भी यू मरहबा मरहबा हुसैन जी अम्मा राजी होंदई अली अकबर जी अम्मा राजी होंदई बाबा मुझे यूसुफ भी सरदार अकबर भी यूसुफ जो सरदार। सोहरा असा अल्लाह जी रजा में राजी हूं बाबा मां राजी हूं बाबा के सब वठियो तो वने हां सोहरा बाबा भला चाचो गाजी त मां वठ होंदो न फरमाइंदा जे गाजी टिकाया त ज़ैनब जो पर्दो केर बचाईंदो। अच्छा बाबा मां राजी चाचो वठी वन अकबर भा त मां वठ होंदो न मुझे हिस्से जो भाव आ फरमाइंदा जे अकबर टिकाया त ॾहीं जे सुबह जो करबला आजाद केर ॾींदो।
अच्छा बाबा पर वठी वन बाबा वड्डा भले वठी वन इयो जेको अरनन ॾींहं जो मुंहिंजो नंढड़ो भाउ अली असगर आहे। अच्छा बिस्मिल्लाह इंतहाई मुझे काबिल इज्जत मुझे सरदार सैयदजादो बाबा इरशाद साहब अल्लाह हयाती करे पढ़ा ना मजमुला मसाइब जो बाबा ये अरनन जो भाउ तमाम वटि हूंदो न अली असगर फरमाइनि जे असगर टिकाया त तीर झले मुझे इमाम जी गवाही केर ॾींदो। अच्छा बाबा मां राज़ी अली अकबर वठी वन चाचो गाजी वठी वन अली असगर वठी वन बाबा 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 अम्मा ज़ैनब तमाम वटि हूंदी न फरमाइनि जे ज़ैनब टिकाया त बाज़ार केर ॿुधाईंदो मुंहिंजो बाग़ी न आहे मुंहिंजो नमाज़ पढ़ंदे मारे आहे। अच्छा बाबा मां राज़ी बाबा पोइ हिकिड़ी महिरबानी कर सोगरा कहिड़ी बाबा मूंखे पंहिंजे झोली में सुमार तव्हां क़ुरान जी तलावत शुरू कयो बाबा मां तुझो क़ुरान ॿुधंदे ॿुधंदे पाण दुनिया छॾे वेंदमि बाबा मुंहिंजो जनाज़ो पढ़ी पोइ भले सभु हलियो बाबा 40 घर बाबा मां बीमार बाबा मूंखे बुखार जो दौर सोगरा घबराए न दादी उमुल बनीन के अगली शीशी दे तो वञा जंहिंमें नाने मोहम्मद जे दौर जी मिट्टी पयल आहे जॾहिं उन मिट्टी जो रंग खून में तब्दील थी वञे समझी वञे त बाबो ज़ेन तो लही 6 महीना त बीमार दुखिया सुखिया गुज़ारिया हुसैन सफ़र ते वियो चढ़ी पियो वाइदे वारो चंड ख़बर अथव मुहर्रम जो कहिड़ो आहे वाइदे वारो चंड पहिरीं चंड बीठो न ॿी गुज़री चौथी पंजी 7 जो ॾींहुं उभरियो मां हिकिड़ी अपील कंदो आहियां मुहर्रम जो चंड वरी ज़िंदगी वारा पिया माणींदा आईंदे साल जॾहिं मुहर्रम जो चंड ॾिसे त अकेलो न ॾिसंदो कर कधी हुजे भाटी हुजे मथे में मिट्टी विझी करबला दे मोह कर चवंदो कर सकीना तुझे यतीम जा ॾींहं अची उभरियो 7 मुहर्रम दादी अमल बनीन वटाई दादी हाणे मूंखे सजणनि जी सिक विहण नथी ॾे दादी ख़त हूंदो आहे अधु मुलाक़ात जे चई त अॼु मां बाबे ॾे हिकिड़ो ख़त लिखां सोहरा वरी त चओ दादी मां बाबे ॾे हिकिड़ो ख़त लिखां अखियूं वसी पियो दे मेला जे में रोए जे सोहरा ख़त उहे लिखंदा आहिनि जन वटि कागज़ हुजे मरहबा कोशिश कर मता एक हांज अची पवई बतूल राज़ी थी ख़त वे लिखंदा आहिनि जन वटि कागज़ हुजे कलम हुजे न मां वटि ख़त न कागज़ न मां वटि मसा जब मुंहिंजे लिखण वारा करबला हलिया विया सोहरा कागल लंबाई तो तलिख मस मिलई थी तलिख महाराजिया चची दादी कागज जाने कलम जाने मस जाने त बीमार बबर ने दुए जा पुराना दादा सैयदा गैर सैयदा हुसैन जी थी कागज जाए ते चादर जो टुकड़ो फाड़ मस जी जगह ते पेशानी दीवार साए अशद आमर खून में मस्करे चादर ते लिखे दी बाबा बाबा मां बीमारा बाबा जदे को वया खाली घर खाइण ही न बाबा पाड़े जुनी गिरियो मुझे दिल पे लाइन ला पंजा पंजा बाहर बाबा पंजा बाहर खड़ी मखे असर याद दो अल्लाह रोन कबूल करे अल्लाह दीन जो फर्ज सलामत रखे ओ मौला या चेदी सोरा खत लिखे तो सही पुजाइंदो के दाढ़ी अल्लाह मुसब्बल असबाब कोन को बहानो बनाइंदो सिधो नाने वटाई नाना मैं तुझे लिए बाण वारी मुजावर के खाली न उठाए
मेहरबानी कर मुझे खत मुझे बाबे तई पुजा बबरले दुए वारो गाल करे घर आई या यमन जो ताजरा नबी जे ज़ियारत आयो दस्तूर जेको नबी जे ज़ियारत ईंदो वाजिब समझी ज़हरा जे घर जो सलाम कंदो इन इलाके वारो यमनी सईदन जे दरवाजे ते आयो अखियों बंद करे चेदो अस्सलाम अलैका या अहल बैत नबूवत अंदरा हक अलैका सलाम या अबदल्लाह अल्लाह जा बंदा साजो सलाम यमनी दीवार से टकरने दे दो सैयद एदा उजड़ दी आन जमर बीबी महाराजियां उम्मुल मनीन भजन आई सोरा जल्दी कर खत दे कासिद आयो खत खरी कासिद के नहीं हो रहा जदी दादी वाह इन कासिद के चाओ इंतजार कर असा तो खे ओ जल्दी दासे सोना मिट्टी ते वेई कन्नन मोंदोर लाधा चेदी बियो त कुछ नाए उए दुरन जगे बाबे ईदनी पाराया अल्लाह जाने यमनी जी दुरन ते दीद भैया रोई चे तो या अल्लाह मरी वन्या हुसैन जदी दुरन सो अल्लाह जाने शमर जो केड़ो मज़हबो जय यारियां जरात हुसैन जदी जादुर शिकेला था जेगा जय भाई नला बाबे इधनी पारा मरहबा 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 सैन सफर इलाइया टाइम थोड़ो चेती मांदो आदि कया जाते थक जी पवे अखियों मन कजाए जाए अकबर जा बाबा मैं थकजी पयो मंदुआ दी क्या हुसैन तुझे क्यों होंदो सती जली सफर में अठी जली सफर में नाई जली सफर में कासिद दहिया जी सजी रात सफर में दहिया जली तदे पोतो आ जदे हुसैन जो कोई न बचो इन इलाके वाला हुसैन कदे मदीने दे तुर से कदे आसमान दे तुर से वरी कदे खैमन दे दिसी रोए तो एक सिपाही पूछे तो हुसैन मदीने दे छो तुर से छा कोई मदद लाई दे सैयद जे तो या भी वनी मदद जो बीमार थी जो खत त मिलंदो जे तो भला आसमान दे छो तुर से जे तो मता नमाज जो वक्त कज़ा थी वने चे तो भला खैमन दे दिसी छो थोरे चे तो मां पंजे हुसैन के तोरो हेते हेते तो हिक तू हुसैन चे तो तांजला मां हुसैन मुजला ज़ैनब मुजला ज़ैनब हुसैन जे का कदे हुन बाजार कदे हुन दरबार मरहबा 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 सिपाही को पूछे तो यार इतने कोई हुसैन नाले अमीर आंदो चे तो अगे अमीर हो हाने करबला जो गरीब अगे अमीर हाने गरीब हा हा चे तो अमीर किया हो चे तो अमीर तदे हो जदे गाजी होयुस अल्लाह मान गरीब तदे चवा जदे गाजी जड़ो भाव भजदे घोड़े तल थो काथे जे तो जे तलवार ते मथो रखियो ये हुसैन का सदायो जे तो अस्सलाम अलैका या अय्युहल गरीब परदेसी मुझे सलाम हुसैन मथे मां करे चयो अलैका सलाम जल्दी कर मां के धी जो खत दे कासिर खत कढियो पर कदे हुसैन ते तुझ से कदे खत दे जे तो खत छो न तो दे जे तो तुझे चेहरे ते कूड़ ठहे नथो पर जेके सुगरा निशानियों ॾिनियूं हुयूं हिकिड़ी बि निशानी नथी मिले सुगरा चयो मुंहिंजे बाबो सोने जे तख़्त ते हूंदे मुंहिंजे बाबे जे सॼे खबे जवान हूंदई हिकु जवान जो नालो अकबर हूंदे ॿिए जवान जो नालो गाज़ी हूंदे अकबर जे मुंहं ते नकाब हटाए चइजांइ अकबर मदीने वारी भेण सलाम ॾींदी चौंदी आई हाने ते पेरन जा निशान मरहबा 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 मां हुसैन राज़ी तो वट न अकबर आ गाज़ी आ मां किए मञा जो तू हुसैन आ बबरले दुए जा सैयद गैर सैयद जिक्र जो कसम तोड़े जो हुसैन उठी न पियो सके
उठंदो वेंदो उठ आयो जाते जवाननि जा लाशा पिया सैयद चए थो अब्बास अखबार उठो मुंहिंजे इमाम जी गवाही अज मां एॾो ग़रीब आहियां जो धीउ जो कासिद बि नथो सुञाणे हर लाश मूं आवाज़ आयो इहो हुसैन आहे इहो भाइरनि मां हुसैन आहे इहो पुटनि मां हुसैन आहे कासिद पेरनि ते किरियो मौला माफ़ी ॾे मां तुंहिंजे पेरे हुक्म ते न आहियो हुसैन भाकुर पाए चए थो तूं त धीउ जो कासिद आहे मां त कातिल खे बि कुझु न चयो चए थो मौला बिस्मिल्लाह बीमार ख़त ॾिनो आहे जॾहिं को ॾिनो त हिन मां ॾिठो आहे न मां खोलियो आहे हीअ गठड़ी आहे हुसैन गठड़ी ख़त खणी अंदर आयो अकल करे जॾहिं बीबी आओ जल्दी अचो मुंहिंजे धीउ जो ख़त आयो आहे ज़हरा जे धीअनि जा मुखाणी आओ सभिनी खां पहिरियां स्वर जी मां रबाब मिटी तां उथी आओ रोई चेती मौला हाल हवाल पोड़े दस जीअरीअ जो ख़त या मोईअ जो ख़त रबा मुझे धी जिंदा है पर मुझे धी के बुखार जो जोर बबरले वारा चेती मौला ख़त पढ़े चेत मां न पढ़ आ लाइन भेण तू पढ़े अली जी धी पेरी से न पढ़िया जंहिंमें लिखियल बाबा 70 सालनि जी बुढ़ड़ी धी जो सलाह बाबा मां 70 सालनि में बुढ़ड़ी थी वई आहियां बाबा मां सोटी जे टेक ते हलंदी आहियां हेठां लिखियल बाबा इन गठड़ीअ में बरकोती मोकिलिया जेको मुंहिंजे ॾाॾी फिज़ा खे पढ़ाइजो बाबा इन में सुखल मेहंदी हिकिड़ो गानो मोकिलियो तमामु बाबा इहो गानो मुंहिंजे अली अकबर खे ॿधजो बाबा मेहंदी मुंहिंजे भाउ खे लाइजो अकबर के चइजो सकीना मेहंदी लावई भली लराजा कुबरा गानो ॿधई भली बदरा जाए पल्लो कंहिं खो न बदरा पल्लो मदीने वारी मां हुसैन जी राज़ी पल्लो मदीने वारी भेण बदल इन इलाके वारो हेठो लिखियल बाबा इन में बचोला थी मोकिलिया जेके मुझे अली असर के पराया रबाब चोला खणी होदे हली जाड़े असगर की लाश पई हुई हुसैन के तो रबाब कादे चेती होदे दिवलिया जाड़े असगर चवास उठ असगर भेण चोला मोकिलिया गई हाय हाय हेठा लिखियल बाबा तू अचे न अचे तुझी मर्जी अकबर अचे न अचे उन्हनि जी मर्जी बाबा मारे खत जो जवाब जरूर मोकिल जाए हुसैन आसमान में सफेद कबूतर घुरायो अकबर जो खून खणी कबूतर जे पर ते हुसैन धी दे जवाब लिखियो सही अचे तो तॾाऊं वेले खत मिलिया सुरा ते जॾ थी गई रसम तमाम पासर सुर्ख कालीन उते किता अकबर होर